ॿियनि शहरनि वांगुरु मोरे में बि 7 ॾींहं लॉकडाउन जारी रहियो। इन दौरान नेशनल बैंक ते पघार वठण लाइ माण्हुनि जूं कतारूं लॻी वियूं। बदनज़मी, गर्मी ऐं पीउ सबबु पघार ऐं पेंशन वठंदड़नि खे सख़्तु ॾुखियाऊं पेश अचण लॻियूं। इंतिज़ामिया, पुलिस ऐं रेंजर्स सूरत ते ज़ाब्तो न आणे सघी। मुलाज़िमनि अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त सुबुह खां वठी निटण उसर में कतार करे बीठा आहिनि। मोहरो नेशनल बैंक इंतिज़ामिया माण्हुनि खे पघार ऐं पेंशन, मर्द ऐं औरतुनि खे पेंशन ॾियण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। बार बार इंतिज़ाम खे चई चुकिया आहियूं, मगर दाद रसी नथी थिए। हुननि मुताबिक़ त पघार ऐं पेंशन सुठे नमूने ॾेई मुलाज़िमनि खे तज़लील खां बचायो वञे। कोटड़ी जे पाड़े पंजहटी जे रवासियुनि पारां राशन न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुतासिरनि फ़क़ीर मुख़्तार बलाणी, ज़वार नज़ीर हुसैन लाशारी, सोराब चांडे, सईद बाबू शाह, मुस्मा ज़ुबैदा ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो त लॉकडाउन खे 7 ॾींहं थी विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं उनखे का बि इमदाद न पहुती आहे। संदन बचा बुखुनि ते आहिनि, कंहिं बि साड़ न लधी आहे। हुननि चयो त हू तक जे चूंडियल नुमाइंदनि खे गुज़ारिश कनि था त उन्हनि जी वाहर कई वञे। हैदराबाद में नेशनल बैंक फातिमा जिना ब्रांच जे मुलाज़िम में कोरोना वायरस जी तस्दीक खां पोइ ब्रांच खे बंदि कयो वियो। बैंक मुलाज़िम खे गुज़िरियल ॾींहुं कोरोना वायरस थियो, जंहिंखां पोइ बैंक इंतिज़ामिया रज़ाकाना तौर ते बैंक खे बंदि करे छॾियो। बैंक में कमु कंदड़ अमले ऐं गार्ड्स खे बि क्वारंटाइन कयो वियो आहे। मुलाज़िम में कोरोना जी तस्दीक खां पोइ सिविल इंतिज़ामिया खे सख़्त निगरानी में रखियो वियो आहे। सिंध में लॉकडाउन सबबु 7 ॾींहं बि उमरकोट जूं समूरियूं बाज़ारूं ऐं मार्केट बंदि रहिया ऐं शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ते पुलिस ऐं रेंजर्स एहलकार अलर्ट बीठल रहिया। हर ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जे चकास जो अमल पिणु जारी रहियो, जॾहिं त ॿेले सवारी ते बंदिश बरक़रार रही। ॿिए तरफ़ कोरोना वायरस जे शकी ॻोठाणे अल बचाए वलद हाजी शाह खे एम्बुलेंस ज़रिए हैदराबाद रवानो कयो वियो। ॻोठाणो ॻोठ गुलज़ार ख़लील शुमार जो रवासी ॿुधाए वञे थो, खेसि कोरोना जो शक हुजण ते वारे इतलाह बाद डॉक्टरनि जी टीम एम्बुलेंस में मरीज़नि खे खणाए हैदराबाद रवानो थी वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk